नाज़िन प्रोफेसर अजमल सावंत ऐं सदाम लाशारी के क़त्ल ख़िलाफ़ ऐं मासूम प्रिया कुमारी की बाज़ियाबी लाइ मातली में सहाफ़ियन की तंज़ीम पारां फुलकारा चौक खां रैली कढी वई, जंहिंमें सहाफ़ियन, शहरियन, सियासी समाजी अॻवाननि, वकीलन ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। वधीक तफ़सील अब्दुल रज़ाक पंवर की हिन रिपोर्ट में। मातली में प्रोफेसर अजमल सावंत, सदाम लाचारी के क़त्ल ऐं मासूम प्रिया कुमारी की बाज़ियाबी के लिए JWC के सॾ ते ज़फ़र हकड़ो, शकूर मेमून ऐं अशरफ चांडियो की अॻवानी में फलकारा चौक खां रैली कढी वई। रैली में सिविल सोसाइटी, सियासी समाजी तंज़ीमुनि के अॻवाननि, वकीलन, शागिर्दनि, सहाफ़िन ऐं वापारियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते अॻवाननि आवाज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अजमल सावंत के क़त्ल के अॼु 60 ॾींहं खां वधीक गुज़री चुका आहिनि, पर अॼु ताईं उनजो को कातिल गिरफ़्तार थी न सघियो आहे, को उनजो सहूलियतकार गिरफ़्तार थी न सघियो आहे ऐं न ई का उन केस में अॻ भराई कई वई आहे। असां JWC जे पारां सॼी सिंध में एहतजाज कया आहिनि ऐं असांजो इहो मुतालबो आहे त डॉक्टर अजमल जे कातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। न सिर्फ़ु उन जे कातिलनि खे, पर उन जा जेके केस में मुलविस ॻुझा हथ आहिनि, उहे सरदार आहिनि, वॾेरा आहिनि, जागीरदार आहिनि, भले MP MLA छो न हुजनि, उन्हनि खे बि ज़ाहिर कयो वञे ऐं उनखे बि कानून जे कटड़े में आंदो वञे। शहीद अजमल सावंत या सदाम लाशारी जो क़त्ल इहो साबित करे थो त सिंध जो ही शऊर जेको सुभाणे भोतार के निज़ाम जे ॻिचीअ में पवणो आहे। तंहिं करे उन भोतार के निज़ाम जे जेके राह में रुकावटूं आहिनि उहे दूर करण लाइ इन क़िस्म जा क़त्ल पिया कया। असां वटि सिंध में ख़ुसूसी तौर ते जंगल जो कानून राइज आहे, ॾाढे जी लटके ॿ मथा। मक़सदु त हिते इंसान के इंसान सम्झो ई कोन पियो वञे। माना हिते मासूम जानियनि खे जेको पंहिंजे मक़सदनि जे लाइ क़त्ल कयो पियो वञे। जेके इदारा आहिनि उहे असांजा प्रॉपर कमु कोन पिया कनि। उहे जेके जागीरदार जेके आहिनि, सरमाएदार आहिनि, जेके असांजा जेके सियासतदान आहिनि, उन्हनि जे इशारनि ते पिया हलनि। तव्हां ॾिसो त सॼी सिंध जेका आहे लाक़ानूनियत जे वर चढ़ी वई आहे। हे वॾरनि जे हवाले थाणा कया विया आहिनि। उन्हनि जी मर्ज़ी आहे त हू जेको बि शऊर पैदा कंदड़ नौजवान आहे या उते जेको बि उते जे मामलनि मसइलनि खे उजागर करे थो, उते शहीद कयो वञे थो। सदाम लाशारी जहिड़ो हिकिड़ो नौजवान सोशल एक्टिविस्ट जेको ठुल में माण्हुनि में शौर पैदा करण वारा माण्हू जिन ठुल में जेका बदमनी जे ख़िलाफ़ु लिखियो, उन ते हिकिड़ो SHO मच्छर जी करे गोलियूं हणी जेको तूं शहीद करे उछले विया त बाबा हीउ जेको हिकिड़ो दाड़े वालो हुई। में बढ़ती हुई लाकानूनियत और यहाँ पर कत्ल गारतगिरी, चोरी और डकैती और अगवा बराए तावान की जो है बहुत सी जो है खराबियों ने यहाँ पे जन्म लिया हुआ है और अवाम जो है बहुत ही परेशान है, अपने हक हलाल से महरूम है, अपने बच्चों से जो है भी महरूम हो रहे हैं। अॻवाननि जो चवणु हो त प्रोफेसर अजमल सावंत, सदाम लाशारी जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं मासूम प्रिया कुमारी खे बाज़ियाब करायो वञे। कैमरामैन इरशाद अली पंवर सां गॾु अब्दुल रज़ाक पंवर, आवाज़ TV न्यूज़, मातली।